थी झूले माता पिता दिनो नाम बालक के छा जय झूलेलाल। अॼु राजस्थान सिंधी समाज सां गॾु ई पूरे देश जे सिंधी समाज लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि ऐं फ़ख़्र जी ॻाल्हि आहे कि अॼु राजस्थान में विधानसभा जो गठन थियो आहे। हिन गठन में सभिनि खां वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे कि असांजे सिंधी समाज खे बि प्रतिनिधित्व मिलियो आहे। इन जे अंदरि अजमेर जा विधायक आदरणीय श्री वासुदेव देवनानी साहिब के राजस्थान विधानसभा जो अध्यक्ष मनोनीत किया वियो आहे ऐं उन्हनि खे इहो पंहिंजो पद ॾिनो वियो आहे। इन करे सॼे सिंधी समाज में ख़ुशीअ जी लहर आहे। मां कमल वरधानी राष्ट्रीय सिंधी समाज की तरफ सां राष्ट्रीय अध्यक्ष होने के कारण दादा वासुदेव देवनानी साहिब के करोड़ों करोड़ वाधायूं ऐं शुभकामनाऊं ॾेई रहियो आहियां कि तव्हांखे हिन सफलता जेकी मिली आहे उन लाइ तव्हांखे वाधायूं ऐं सॼे सिंधी समाज के भी मुंहिंजी तरफ़ सां राष्ट्रीय सिंधी समाज जी तरफ़ सां लख लख करोड़ों करोड़ वाधायूं। हिन सां गॾु ई राष्ट्रीय सिंधी समाज जा समस्त पदाधिकारीगण देश के प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र जी मोदी साहिब ऐं भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री JP लड्डा साहब ऐं गृह मंत्री आदरणीय श्री अमित जी शाह साहब जो हार्दिक अभिनंदन कंदे उन्हनि खे धन्यवाद थो ॾे ऐं उन्हनि जो आभार भी व्यक्त थो करे कि तव्हां सिंधी समाज के जेको प्रतिनिधित्व ॾिनो आहे उन लाइ तव्हांजा घणा घणा शुक्राना। पुनः सॼे सिंधी समाज में हिन ख़ुशीअ जी लहर जे कारण तव्हां सभिनि खे वाधायूं। जय झूलेलाल। गॾिजी गायो सभई ख़ुशियूं मनायो सभई गॾिजी गायो सभई ख़ुशियूं मनायो सभई मुंहिंजे घर कृष्ण आयो मुंहिंजे घर मोहन आयो मुंहिंजे घर कृष्ण आयो मुंहिंजे घर मोहन आयो हो गॾिजी गायो सभई ख़ुशियूं मनायो सभई गॾिजी गायो सभई ख़ुशियूं मनायो सभई मुंहिंजे घर कृष्ण आयो मुंहिंजे घर मोहन आयो मुंहिंजे घर कृष्ण आयो मुझे घर मोहन आयो हो गॾिजी गायो सभई ख़ुशियूं मनायो सभई। गोकुल गाम में